अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बैलेंस निकिरे थो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो हलूं था पंहिंजे कहाणी जी तरफ़। तो मूंखे उमेद आहे त तव्हां दौलाब ड्रामे जी प्रोमो ॾिसी चुका हूंदो ऐं उन जी एपिसोड सुभाणे 7 बजे हलायो वेंदो, यानी अॼोकी ॾींहुं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो दौलाब ड्रामे जे। तो दौलाब ड्रामो हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो तव्हांखे त ख़बर आहे जेको ड्रामो शुरू थींदो आहे त उहो हफ़्ते में शुरू थींदो आहे, लेकिन हफ़्तो बीहंदो आहे त पोइ तो उन जे करे दौलाब ड्रामे खे पूरी हफ़्ते सां अपलोड कयो थो वञे। तो दौलाब ड्रामे जा हफ़्ते में 4 एपिसोड हूंदा, सूमर खां वठी जुमेरात ताईं। इंशाल्लाह तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। अगरि तव्हां हीउ ॾिसंदव त इंशाल्लाह तव्हांखे ड्रामो पसंदि बि ईंदो ऐं तव्हां चवंदो त अमीर भाउ असांखे सची चई रहियो आहे त ड्रामो सभिनी खां ज़बरदस्त ड्रामो आहे। तो दौलाब ड्रामे जी काफ़ी दोस्तनि खे इंतज़ारु हो, पर उन्हनि दोस्तनि जो इंतज़ारु ख़तमु थी चुको आहे। दौलाब ड्रामो सुभाणे राति 7 वॻे हलायो वेंदो, यानी अॼु अचराए सुभाणे सूमर ते हलायो वेंदो। तो दौलाब ड्रामे जी 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल जी मथे महीने जी 3 तारीख़ ते शुरू कई वेंदी। तो तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो त दौलाब ड्रामे जा केतिरियूं ज़बरदस्त पिक्चरूं आहिनि। अगरि तव्हां दौलाब ड्रामो ॾिसंदव त इंशाल्लाह हू पिक्चर खां बि ज़बरदस्त हूंदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।